मदीने वाले साईं जे अचण जे करे जेके मेहरबानी थी मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मत खे चओ जंगलनि में हल जबलनि में हल निमाज़िया रात जो निंड में गुस्ल पइजी वियो आहे तन पइजी वियो आहे गुस्ल करणु वाजिब थी वियो कपिड़ा बि कोन अथसि पानी बि कोन अथसि जबलनि में नमाज जो भी नमाज़ी आहे या रसूल अल्लाह हाणे छा कयां मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो परेशान न थी सुभान अल्लाह परेशान कोई थींदो जेको ॿुधण पवंदो आहे छो ॿुधण तो नाही तो मूसा कलीमुल्लाह जो उम्मती नाही तो सोने इब्राहिम खलीलुल्लाह जो उम्मती नाही तो सोने मोहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती आहे बस ॿुधी करे कपिड़ो खे पाण में ये महबूब छंद को देखने लगा तो ये कपड़े पाका सुभान अल्लाह तो ये कपड़े पाका ज़मीन ते हथ हणी छंदो पंहिंजे मोहरे के हथ हणो ॿियो दफ़ो ज़मीन ते हथ हणी छंदो पंहिंजे मोहरे के हथ हणो जिस्म ते घुमा तुंहिंजो तलब लही वियो तुंहिंजो वज़ूद थी वियो सुभान अल्लाह एडी मेहरबानी रब कंहिंजे करे कजो मदीने वाले साईं जी पर हाणे तुंहिंजो जिस्म पाक तुंहिंजा कपिड़ा बि पाक जेसि ताईं हिननि अखियुनि सां पाणी न ॾिसी जेसि ताईं हिननि अखियुनि सां पाणी न ॾिसी पाणी ॾिठी हाणे तुंहिंजे मथां लाज़िम थी वियो तुंहिंजे कपिड़े खे धो बि ऐं पंहिंजो गुस्ल कर बि विच में जेको ज़िक्र कई क़ुरान पढ़ी नमाज़ पढ़ी सभई रब जे दरबार में क़बूल थी सुभान अल्लाह